मदेजी पुलिस पोरियत को तहफ़्फ़ुज़ देने के बजाय उल्टा उनके ऊपर बरस पड़ी। मजदूर देहाती को तशद्दुद के बाद लाकअप कर दिया। आज़ाद करने के एवज़ 15,000 रुपया रिश्वत भी मांग ली। वारसों ने 2,000 रुपये दिए तो पुलिस एहलकारों ने वापस मुंह पर मार दिए। वारसों का शदीद एहतजाज। SSP शिकारपुर और IG सिंध से इंसाफ की अपील। नाज़रीन, मज़ीद एहतजाज करते हुए वारसों ने कहा, इन वक्त मदेजी थाने जे हद गोट खुदाबख्श केर में केर वासी गोठण आया ने मदेजी पुलिस के ख़िलाफ़ एहतजाज करण जे लाइ। हिननि सां हिकिड़ो वॾो निसोरो नाहक ऐं ज़ुल्म थियो आहे। मदेजी SHO उबैदुल्ला धारेजो साहब ऐं जेको अल्ताफ़ शाह मुंशी जेको आहे उन जे हवाले तां ही ॿुधाइनि था पिया त उन जेको आहे असांजो छोकिरो जेको पुलिस एहलकार आहे इनायत अली हिननि जे ॻोठ वासी आहे रोशन जो पुटु उन जी पंहिंजे पटे भाई जी वंगार बांधे हिकु मज़दूर ऐं पोरियत खे जेको आहे त ॿधी उन ते तशद्दुद बि कयो आहे ऐं हिननि खां पैसा जेको आहे भारी रिश्वत वठनि था। 15,000 जे एवज़ छॾण जे लाइ तयारु आहिनि। ॿी सूरत में जेको आहे हिननि जो चवण इहो आहे त असां 2,000 पुलिस वारनि खे ॾिनासीं त उहे असांखे उछले ॾिनऊं। त भाऊ इहे छा माना मसइलो आहे तव्हां छा थियो आहे? हाँ सर, इहो इनायत अली रोशन जो पुटु आहे, ॻोठ खुदाबख्श केर रवासी आहे, असांजे ॻोठ में रहंदो आहे। उन महीनो खनि अॻु में असांजे छोकिरनि जे मथां मोकल ते आयो, जीतरी गोलियूं हलायूं हुई। पोइ छोकिरा असांजे वाटर में किरी पिया न त इहे शइ ई मरी वञनि हा। पोइ बि इहो असांजे अमीर विच में असां माना सब्र कयोसीं, माना उनजे चवण ते हलियासीं। पोइ बि असां हलूं पिया पंहिंजे मामूले हिसाब सां। पोइ इहो थोरी हल्की बण त थी माना मौत फुलाई कल्ह थोरी ज़बानी माना। पोइ वरी असांजो छोकिरो मज़दूरी कंदो आहे अमीर अली मदईअ में, दुकान ते आयो अॼु मज़दूरी करणु। पोइ इहो सिपाही इनायत अली पंहिंजा सोट ॿ टे वठी आयो, कुझु ॿिया माण्हू। जीअं छोकिरो दुकान ते सुम्हियो पियो, हा हिते कमाए पियो, मज़दूरी करे पियो, त उहो नलके मां इहे गादियूं कढी करे कोई सरिया हुनखे कुटण लॻा। पोइ हुन पंहिंजी जान बचाईंदे थाणो वेझो आहे होॾे भॼी वियो। पोइ हुन पनाह वरिती पुलिस ॾे। इनायत अली ऐं कुझु माण्हू गॾिजी हुन सां विया। उहो पंहिंजे पटे भाइनि खे माना लालच ॾेई करे हुन वांगार बांधे इनायत जी उहो छोकिरे खे अरेस्ट कयऊं। पोइ असांखे ख़बर पई त बाबा छोकिरो अरेस्ट थियो आहे। पोइ असां वियासीं, बाबा छोकिरो छॾियो। अमीर अली आहे, मीर मोहम्मद जो पुटु अमीर अली। नाज़रीन, अमीर बख्श जेको जंहिंजो दुकानु आहे मदेजी थाणे जे वेझो, हुन ते जीअं हमिलो थियो तीअं उहो जान बचाइण ख़ातिर थाणे में पनाह वठणु वियो। त थाणे वारनि जी कारकर्दगी ॾिसो त बजाए हिन जे जो उनखे तहफ़्फ़ुज़ ॾियण जे, उनखे पनाह ॾियण जे, पंहिंजे पटे भाई जी वंगार बांधे उनखे उते अरेस्ट करे छॾियो। ऐं जेको आहे धुरियूं ठही वञण खां पोइ बि उन्हनि खां भारी रिश्वत जेको आहे उहो 15,000 जी डिमांड कई वञे थी। ऐं 2,000 ही ग़रीब पोरियत आहिनि, मिसकिन जेके वीचारा घर में को कॾहिं ईद ते बि 2,000 हिननि पंहिंजे बचनि ते ख़र्चु न कयो हूंदो, उहे बि पुलिस वारनि जो पेट भरण जे लाइ उन्हनि खे उहे 2,000 बि ॾियनि था। पर तंहिंजे बावजूद बि उहे हिननि जे चवण त उहे उछले ॾिना अथऊं। चवनि था न असांखे 15,000 जो, ॼण की हुननि वॾो को धाड़ियल वक़्तु आहे को। हाँ साईं, सर असां नाइंसाफ़ी आहे, असांखे इंसाफ़ घुरिजे। असां मजबूर थी प्रेस क्लब आया आहियूं। तव्हां खां कहिड़ो पुलिस वारो पैसा थो वठे, घणा थो वठे? सर 15,000 थो घुरे, असां हुनखे 2,000 ॾिनासीं। बाबा असां ग़रीब आहियूं, सो असांखे मुंहं जा आहियूं अची। छा था चवनि माना त बाबा 15,000 पोइ असां छोकिरो छॾी। तव्हांजो जेको आहे उहो भाउ हुनखे लाकअप में रखे थो या ॿाहिरि रखे? लाकअप में सर, लाकअप में सुबुह खां वठी आहे उनखे को पाणी मानी न साईं, को बि हुनखे न पाणी न मानी आहे, न पाणी आहे न मानी आहे, न को रिलीफ आहे ऐं न को हुन ते FIR आहे, न छा न जो मामूली हिकिड़ी NC ते माण्हूअ खे मज़दूर खे पोरियत खे वठी लाकअप में करे छॾियो अथऊं। हीअ पुलिस जी कारकर्दगी ऐं मदेजी जी जेको आहे त हुनजी कारकर्दगी तव्हां नाज़रीन ॾिसो जी। त तव्हां जेको तव्हां चओ था ॻोठाणो जेको पुलिस एहलकार आहे उन तव्हां ते गोलियूं बि फायरिंग बि कई आहे कुझु ॾींहं अॻे, त उहो उनजो छा वजह, छा ते जहिड़ो आहे? हा सर, इहो उन्हनि असांजी ज़मीन आहे, असांजी उन ते खातो असांखे नथा ॾियनि। ऐं ॻोठ जे भर में ज़मीन आहे असांजे घरनि जे अॻियां, उहे बि माना हिननि खणी आया आहिनि कूड़ी लिखत करे। पोइ असांजो हाणे कमु पियो हले हिन ते, CC पियो हले पियो, छा ब्लॉक हले पियो, कमु पियो हले। चवनि पिया तव्हांजी घिटी न ठहंदी। उहे असां रिज़वान साहिब खे बि असां ॾिनीसीं, मर साहिब खे बि ॾिनीसीं, गौस पशान खे। पोइ बि असां उन्हनि जे हुकुम ते हलूं पिया, असांखे सब्र हुयो। पोइ हे असांखे माना मतिलबु नज़र अंदाज़ कंदा, चवंदा हिननि जी नाइंसाफ़ी आहे वरी असां। हा, त तव्हां उनजे ख़िलाफ़ को पुलिस में दायो आहे या किथे? साईं असां न अॻु में आहियूंसीं, असांखे अमीरनि चयो त बाबा सब्र कयो। मां तव्हांजे वॾे में रिज़वान साहिबु केरु आहे, तव्हां मज़कूर पुलिस एहलकार जे ख़िलाफ़ जेको आहे उहो एप्लीकेशन SP साहिब खे ॾींदासीं? बिल्कुलु साईं, असां ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे। हा, असांखे तमामु पुलिस एहलकार किथां जो आहे, किथे ड्यूटी कंदो आहे? सर आहे इनायत अली केरो, खुदाबख्श केरो जो रवासी आहे।
सो रोशन अली जो पुटु आहे सो होॾे कंदो आहे ड्यूटी कनकोट कंदो आहे हा उते ड्यूटी जी पैसा खाराईंदो आहे उते हा उते पैसा खाराईंदो आहे ड्यूटी घटि कंदो आहे हा घर वेठे माना पगार हा जी साईं बिल्कुलु ऐं हिते जंहिं महिल अचे थो त दहशतगर्दी थो करे पंहिंजी सरकारी रेफल बि खणी थो अचे या जेतिरी पोइ माण्हुनि खे हिसाए थो सरकारी रेफल त नाज़रीन तव्हां ॿुधी रहिया आहियो त हिन वक़्तु असां वटि सिचुएशन इहा आहे ॻोठाणे माहौल में हिकु पुलिस एहलकार माना सरकारी हथियार खणी पंहिंजे ॻोठ वारनि खे हिसाए थो उन्हनि खे परेशान थो करे उन्हनि जे खे जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकियूं बि ॾिए थो त हीउ जेको आहे चवंदा तव्हांजो उहो नंढिड़ो जेको पुलिस मधे जी पुलिस थाणे में लाकअप कयो आहे तव्हांजो छा थिए ऐं पुलिस वारा छा था चवनि छो वधो अथव हुनखे बसि इहो ई चवनि था त असांखे 15,000 ॾियो असां 2,000 ॾिनासीं हा रहंदुमि असांजे पुट खे धक बि लॻियल आहिनि भली तव्हां ॾिसी सघो था हा पोइ बि असां 2,000 ॾिनासीं धुरियुनि मिसाल चयो लिखी बि ॾिनो ॻाल्हियूं माना रखंदासीं अंदरि थाणे में वञी माना पुलिस खे पैसा ॾियो हा अंदरि थाणे में लिखण खां बाद पोइ बि असां 2,000 ॾिनासीं चई न असांखे 15,000 ॾियो अच्छा छा लिखत थी माना धुरियुनि खे घुराए हुननि माना ॿिन्ही खे फ़ैसिलो माना जेको आहे अच्छा फ़ैसिलो कंहिं वटि रखियो अथव रिज़वान साहिबु वटि रिज़वान सरदार रिज़वान केर साहब वटि हुन वटि कंदो जी नाज़रीन हीउ जेको आहे हिननि जो चवणु इहो आहे त असां जेतोणीकि धुरियूं बि राज़ी थी विया आहियूं भाई ऐं उहो असां फ़ैसिलो थाणे ते लिखी बि ॾिनो आहे पर जेको असांजो भाउ आहे पोरियत आहे दुकान ते 5 रुपया मज़ूरी करे ऐं जेको आहे बचनि जो पेट गुज़र कंदो आहे उनखां जेको आहे मधे जी पुलिस जेका आहे उहो 15,000 जी डिमांड करे थी पई माण्हू टिनि बि हिकिड़े माण्हूअ खे ग़रीब खे औरत खे जेको रोज़गार लाइ अचे थो शहर में पोइ उहो पंहिंजी जान बचाइण लाइ हुकूमत ॾे वञे थो त हुकूमत बि हुनखे अरेस्ट थी करे सो सरासर ज़ुल्म आहे सर नाज़रीन जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो